माशाअल्लाह अज बरसात थियो है। तकरीबन 10-15 मिनट सुठो बरसात हो, तंहिंजे करे माशाअल्लाह मौसम जुड़ थी वियो, तमामु बेहतरीन। माशाअल्लाह ज़बरदस्त मौसम थी वियो। पानी जो भी तमामु घणो खोट हुयो, जेको मुसलसल सिंध में त जारी है। शुक्र आहे रहमत खुदाबंदी जो हिकिड़ो मालिक आहे, जेको आहे त पाण ॼाणे थो पंहिंजे राज़नि खे। हिन महिल बि बरसात जारी आहे। माशाअल्लाह ज़बरदस्त। माशाअल्लाह वण टण धोइजी विया, सभु ज़मीन भी सभु रेज थी विया आहिनि। तमामु बेहतरीन पोजीशन अची वियो आहे ज़मीननि जो। माशाअल्लाह मौसम तमामु बेहतरीन थी वियो आहे। अञा बरसात हली रहियो आहे। मालिक जे दर दुआ आहे त हीअ बरसात रहमत वारो हुजे, रहमतनि जी हद ताईं हुजे। मौसम खे त तमामु बेहतरीन गर्मीअ खे धकु लॻी वियो।